गंदकोट ज़िले कम्प्लेक्स हाल में एपका जे इलेक्शन के हवाले से इजलास थी गुज़रियो। इजलास में ज़िले के मुख़्तलिफ़ इदारनि के क्लार्कन शिरकत कई, जॾहिं त एपका सिंध के सदर मुराद अली चाचड़ ऐं एपका इलेक्शन कमीशन जान मोहम्मद सोलंकी इजलास की सिदारत पिण कई। उन मौके ते एपका सिंध के सदर मुराद अली चाचड़ ऐं जान मोहम्मद सोलंकी शिकारपुर टीवी से ॻाल्हाईंदे चयो त अॼु असांजो दौरो हुयो कसूर ज़िले जो, उते इलेक्शन के सिलसिले में दोस्तनि सां गॾु मुलाक़ात ऐं कुझु शिकवा शिकायत हुयूं ॿुधियूं हुयूं। उन सिलसिले में असीं आया आहियूं ऐं हिते दोस्तनि जा नाला आहिनि, शामिल थियणा आहिनि। ऐं ॿिए नंबर ते इलेक्शन महीने खां पोइ इंशाल्लाह असांजो पूरे सिंध में इलेक्शन जो 9 ॾींहं पीरियड आहे ख़तमु थींदो। जल्दी ॾींहंनि में उन खां पोइ असांजो लाइबल वञो गवर्नमेंट खे पंहिंजे मुताबिक़ घंटा लाइ इंशाल्लाह ताला जेके जाइज़ मसइला आहिनि हर कंहिंजे हल करण लाइ उन में असीं भरपूर पंहिंजो जेको आहे ताक़त जो एपका जे प्लेटफॉर्म ते पंहिंजो